बाबा मानी खाओ। बाबा पेट सां केड़ी कावड़। बाबा इन्हें हिम्मत त न हार। न शबादी मुखे मुखे मुख न है। मुझो पेट सूरन सा भरे पड़ा। मुखे जहर आने ने तो मां खाई मरा। बाबा इन्हें त न चओ। अल्लाह साईं मुंहिंजा ॾींहं अव्हां खे ॾे। सदोरी के विसारे छॾ। इन्हें समझ त तुंहिंजी हिक ई धीअ हुई। अरे किए विसारे सदोरी के। सदोरी को सरकारी वायदो तो न हो जो मुखा विसरी वञे। सदोरी मुंहिंजी धीअ हुई, मुंहिंजे जिगर जो टुकड़ो। अल्लाह अल्लाह केड़ी कसर रही है मुझे तरबियत में जो एडो एडो दाग नहीं। इहो भी न सोचे तो मुखा पोइ मुझे पी जो केड़ो हाल थींदो। अल्लाह बाबा इन्हें रो त न। बाबा हिम्मत न हार चाचा, वडो आहीं। अल्लाह कंदो त सदोरी सही सलामत मोटी ईंदी। सदोरी मोटी ईंदी? केर सदोरी? सदोरी जो त असां टीजो ही करे छॾियोसीं पुट। छा चाचा, मूंखे तव्हांजे गम जो एहसास आहे, पर छा थो करे सघिजे पुट। जंहिंजे लाइ बुखूं काटे पंहिंजो पेट न भरे हुन जो पेट भरे, पर उहा ई मुंहिंजे मुंहं में धूड़ विझी हली वई। नंढे हूंदे गुॾीअ जो अंगल कई वई। उन्हनि ॾींहंनि में गुॾीअ जी क़ीमत 10 रुपया हुई ऐं मज़दूर जी ॾियाड़ी बि 10 रुपया हुई। मूं उन ॾींहुं 10 रुपया कमाया हुया। 2 ॾींहं मूं हुनजे करे बुख कटी, पर 3 ॾींहं मूंखां बुख बर्दाश्त कोन थी। पोइ बि पाण खे तकलीफ़ ॾेई उनजे लाइ गुॾी वठी आयुसि। बस चाचा, सभु लिखे जा लेख। इंसान वीचारो पंहिंजे वसां कोन घटाईंदो आहे। सभु लिखे जो लेख आहे। चाचा, मूं सूबेदार सां बि ॻाल्हायो आहे। इंशाल्लाह सदोरी जल्द मोटी ईंदी। मोटी आई त बि छा थींदो पुट, बचंदी कान। चाचा साले सब्र कर। रब पाक तव्हांखे सब्र ॾे। अबा आहे त उनजो आसरो, उहो ई सब्र ॾींदो। सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।